नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पेशावर खां ख़बर ॾींदा हलूं त पेशावर ख़ैबर पख्तूनख्वा जे गादी वारे शहर पेशावर जे इलाइक़े हयाताबाद फेज़ 7 में सिक्योरिटी फोर्स ऐं दहशतगर्दनि विच में अटकल 17 कलाकनि ताईं फायरिंग जी ॾे वेठ जारी रही, जंहिं दौरान पुलिस एहलकार शहीद ऐं 5 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस हयाताबाद जे हिकु घर में दहशतगर्दनि जी मौजूदगी ते गुज़िरियल राति छापो हयो त एहलकारनि ते फायरिंग कई, जंहिंखां पोइ वाधारो नफ़री तलब कई वई। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि पाक फ़ौज जी सूबाई पुलिस पेशावर जे इलाइक़े हयाताबाद में ॻुझी इतला ते दहशतगर्दनि जी पनाह गाह ते कार्रवाई कंदे फायरिंग जी ॾे वठ में एएसआई कमर आलिम शहीद ऐं हिकु नौजवान आफिसर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ISPR मूजिबि कार्रवाई जे नतीजे में 5 दहशतगर्द मारिजी विया, जिन जी सुञाणप वारी अमल जारी आहे। एडिशनल IG बम डिस्पोज यूनिट शफ़क़त मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घर में 50 खां 60 किलोग्राम बारूद मवाद लॻायो वियो आहे, जंहिंखे नाकारा बणाइण दौरान हिन घर में ज़ोरदार धमाको थियो ऐं इमारत ॾही पट थी वई आहे। ज़रियनि जो चवण त घरनि में मौजूद दहशतगर्द 1 महीनो अॻु घर किराए ते वरितो हो, जंहिंजो मालिक ॿाहिरि मुल्क वियल आहे। कोर कमांडर पेशावर लेफ्टिनेंट जनरल शाहिद मज़र महमूद बि ऑपरेशन वारे हंध जो दौरो कयो, जवाननि जे पेशवानी ऐं सलाहियतनि जी वाखाण कई। हयाताबाद ऑपरेशन में शहीद पुलिस एहलकार कमर आलिम जी जनाज़े नमाज़ मलिक सईद पुलिस लाइन में अदा कई वई, जंहिं में KPK जे वॾे वज़ीर महमूद खान कोवर ऐं कमांडर पेशावर शाहिन मज़र महमूद IG मोहम्मद नईम खान शिरकत कई। ॿिए पासे ख़ैबर पख्तूनख्वा जे सुद समा वारे वज़ीर शौकत यूसुफ़ाई मौजूद हयाताबाद में हज एडिशनल IG हमले जा इतला ॾिना आहिनि, जंहिंखे ध्यान में रखंदे पुलिस एहलकार खे घेरे वरितो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़